ओम नमो भगवते वासुदेवाय। जय झूलेलाल। अचो त हाणे ॿुधूं वैसाख महीने जी कथा जो अध्याय 15। इन खां पहले मां 14 अध्याय अपलोड करे चुकी आहियां, तव्हां उहे बि ज़रूर ॿुधजो ऐं पंहिंजे सिंधियुनि भाउरनि ऐं भेनरुनि खे ज़रूर शेयर कजो। अचो त हाणे ॿुधूं अॻिते जी कथा। त तव्हां सभई प्रेम सां चओ श्री लक्ष्मी नारायण भॻवान जी जय, श्री कृष्ण भॻवान जी जय। तपनिष्ठी भूत जो उद्धार। महर्षि नारद चवण लॻो त हे राजा अम्बरीक, मेष संक्रांति में जेको जीव स्नान दान नथो करे सो रौरव नाले नरक में वञी तमामु घणा दुख भोगे थो। अंत में पिशाच थिए थो या भूत जी जूणी पाए दुखी थिए थो। इन्हीअ बाबति मां तोखे हिकिड़ी कथा ॿुधायां थो, तूं कन लाइ ॿुध। महापवित्र गोदावरी नदीअ जे कंठे ते महर्षि दुर्वासा जा 2 चेला रहंदा हुआ। हिकिड़े जो नालो हो सतनिष्ठी ऐं ॿिए जो नालो हो तपनिष्ठी। तिन में सतनिष्ठी सदाई कथा वार्ता ॿुधंदो हो ऐं ॿियनि खे ॿुधाईंदो हो। सत्संग में ॾाढो प्रेम हूंदो हुअसि। दुर्वासा ऋषिअ जो ॿियो जेको चेलो तपनिष्ठी हो सो दुष्ट बुद्धीअ वारो महापापी हो, जंहिं करे मरण खां पोइ हू हिकिड़े पिपल जे वण में भूत प्रेत थी अची रहियो। हुन वक़्तु हुन जो नालो छिन करण हो। भूत देहीअ में हिन खे घणेई साल गुज़री विया। अन्न ऐं जल जे न मिलण करे ॾाढो दुखी गुज़ारण लॻो। बुख में पंहिंजो मांस पाण छिनी खाईंदो हो। कॾहिं कॾहिं पंहिंजा अॻिला कयल कर्म यादि करे रोअंदो ऐं रणंदो हो। हे राजन, हिकु दफ़े संदसि गुरु भाई सतनिष्ठी तीर्थ कंदो अची उतां लंघियो। छिन करण भूत हुनखे लंघींदो ॾिसी खाइण वास्ते टोड़ियो। जॾहिं सतनिष्ठीअ जे वेझो पहुतो तॾहिं हुनजो तेज सही न सघियो ऐं अखियुनि में पाणी आणे रोअण लॻो। इहो हाल ॾिसी सतनिष्ठीअ खे उन जे हाल ते दया आई ऐं चवण लॻुसि त हे भूत, तूं को बि ख़्यालु न कर, तुंहिंजे छुटकारे जो उपाय मां हाणे ई करियां थो। हाणे ॿुधाए त असुलु तूं केरु हुए ऐं कहिड़े कुकर्म करे तूं हीअ नीच देही पाती आहे। भूत चवण लॻो त हे प्रभु, मुंहिंजो नालो तपनिष्ठी हो। मां दुर्वासा ऋषिअ जो चेलो हुअसि। कथा कीर्तन खां बेमुख रहंदो हुअसि, जंहिं करे मुंहिंजी अहिड़ी हालत थी आहे। हाणे हे कृपालु, कृपा करे मुंहिंजो उद्धार करियो। ईअं चई उहो भूत उन्हीअ सतनिष्ठीअ जे पेरनि ते किरी पियो। सतनिष्ठीअ हुनखे पंहिंजो भाउ ॼाणी पंहिंजे गले सां लॻायो ऐं हथ में जल खणी वैसाख महीने जे विर्त जो संकल्प करे हुन पिशाच जे वात में जल विधाई। उहो भूत हुन जल जे प्रभाव करे भूत देही त्यागे देव देहीअ खे प्राप्त थियो ऐं विमान में चढ़ी विष्णु लोक ॾांहुं राही थियो। सूरत देव शर्मा चवण लॻो त हे राजा सूरत कीर्त, वैसाख महीने जो विर्त अहिड़ो फलदायक आहे, उन्हीअ जी वॾाई केरु करे सघंदो। जाते हरिअ जो कीर्तन थिए थो उते सभई तीर्थ अची वासो कनि था। श्री वैशाख महीने जो महात्म महर्षि नारद ऐं अम्बरीक संवाद नाले 15 अध्याय संपूर्ण थियो। सभई प्रेम सां चओ श्री लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। जय जगदीश हरे स्वामी, जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। जो ध्यावे फल पावे, दुख बिन से मन का स्वामी, दुख बिन से मन का। सुख संपत्ति घर आवे, सुख संपत्ति घर आवे, कष्ट मिटे तन का। ओम जय जगदीश हरे। माता पिता तुम मेरे, शरण गऊँ मैं किसकी स्वामी, शरण गऊँ मैं किसकी। तुम बिन और न दूजा प्रभु, बिन और न दूजा, आस करूँ मैं जिसकी। ओम जय जगदीश हरे। तुम पूरन परमात्मा, तुम अंतर्यामी स्वामी, तुम अंतर्यामी। पार ब्रह्म परमेश्वर, पार ब्रह्म परमेश्वर।
सबके स्वामी। ओम जय जगदीश हरे। तुम करुणा के सागर, तुम पालन करता स्वामी, तुम पालन करता। मैं मूर्ख कलकामी, मैं सेवक तुम स्वामी, कृपा करो भरता। ओम जय जगदीश हरे। तुम हो एक अगोचर, सबके प्राणपति स्वामी, सबके प्राणपति। किस विध मिलूं दया में, किस विध मिलूं दया में, तुमको मैं कुमति। ओम जय जगदीश हरे। दीन बंधु दुख हरता तुम ठाकुर मेरे स्वामी, तुम रक्षक मेरे। अपने हाथ उठाओ, अपने शरण बिठाओ, द्वार पड़ा तेरे। ओम जय जगदीश हरे। विषय विकार मिटाओ, पाप हरो देवा स्वामी, पाप हरो देवा। श्रद्धा भक्ति बढ़ाओ, प्रेमा भक्ति बढ़ाओ, संतन की सेवा। ओम जय जगदीश हरे। तन मन धन और संपत्ति सब कुछ है तेरा स्वामी, सब कुछ है तेरा। तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा। ओम जय जगदीश हरे। जगदीश्वर जी की आरती जो कोई नर गावे स्वामी, आरती जो गावे। कहत शिवानंद स्वामी, कहत शिवानंद स्वामी, मन वांछित फल पावे। घर लक्ष्मी आए, सब दुख मिट जाए। ओम जय जगदीश हरे। ओम जय जगदीश हरे स्वामी, जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट, क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। बोलिए विष्णु भगवान की जय।